अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्ला शौक़ी जी ख़बर ॾींदा हलूं। हुडेरो लाल में अल सैयद मुदस्सर अज़ीज़ शाहानी हाउस ते डिस्ट्रिक्ट बार जे मेंबरनि जी अहम गॾिजाणी थी गुज़री। उन गॾिजाणी जे मेज़बान एडवोकेट्स सैयद अब्दुल अज़ीज़ शाह पारां मटियारी ज़िले जे सभिनी मेंबरनि जो हिते अचण जो शुक्रियो अदा कंदे चयो त केतिरनि मुलाक़ातुनि खां पोइ नेठि मुंहिंजी कोशिश सां गुज़िरियल इलेक्शन में हिक ॿिए जा इलेक्शन मुखालिफ़त जी गॾियल लाइ अमल सां मुतफ़िक़ गॾियल तौर उम्मीदवार बीहारिया विया आहिनि। इंशाअल्लाह अनाउंस थियल नई बॉडी जा उहिदेदार इलेक्शन खटींदा। मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार मटियारी जे सदर बादल गाहोटे बार खे ख़िताब कंदे चयो त अनाउंस थियल नई बॉडी साबिक़ा बार जो सदर सैयद अली अकबर शाह ऐं ॿियनि मेंबरनि जी इख़्तियार राय सां चूंडिजी वई आहे, जंहिंमें हेठियनि मेंबरनि खे इलेक्शन लाइ नामज़द उम्मीदवार तौर बीहारिया विया आहिनि, जिन में सदर जो उम्मीदवार सैयद शुआबुद्दीन शाह, जनरल सेक्रेटरी लाइ असलम मेमून सोहराब वसाण ऐं ॿिया बीठल उम्मीदवार इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन खटे ॾेखारींदासूं। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार जे नवनि चूंडियल कैंडिडेट पंहिंजनि ख़्यालनि जा इज़हार कंदे चयो त असां ईंदड़ बार इलेक्शन खटे कोर्टनि में वकीलनि खे दरपेश ईंदड़ मसइलनि जो हल कढंदासीं ऐं वकीलनि जा ॿिया बि जाइज़ मसइला ॿुधी हल कराया वेंदा। हीअं त गॾिजाणी में वॾे तादाद में वकीलनि शिरकत वमिनल लैलि फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक नसीरा वक़स्सहु शर्रु काना आमन्तु बिल्लाहि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जूं जेके 2-4 मीटिंगूं थियूं आहिनि उन ते असां जेके कैंडिडेट्स आहिनि पंहिंजा उन ते सहमत थी विया आहियूं इंशाअल्लाह ताला त सॼो पैनल जेको आहे उहो स्वीप कंदो ऐं असां जेके वोट आहिनि सॼे पैनल ते कराईंदासीं। ऐं असांजो फ्यूचर प्लान इहो ई आहे त हिकिड़ी असांजी कमेटी जोड़ियूं, सीनियर्स जी कमेटी, जेका सलाह मसलत करे ऐं जेको सो बॉडी खे हलाए या बॉडी जेका इलेक्ट थी अचे उहा कमकार का किथे एडवोकेट हाई कोर्ट कंटेस्ट करियां पियो पंहिंजे ग्रुप जे थ्रू प्रेसिडेंट जी जेको आहे सो सीट लाइ 2021। मेन मौक़िफ़ इहो आहे त वेलफेयर ऑफ बार, वकीलनि जा जेके इशूज़ आहिनि, वकीलनि जा जेके मामलात आहिनि, वकीलनि सां जेके बेवाजिबियूं आहिनि, वकीलनि सां जेके जुडिशरीअ में मिसअंडरस्टैंडिंग्स आहिनि बार एंड बेंच जे हवाले सां, उन्हनि जी इंशाअल्लाह ताला त मुकम्मल सपोर्ट करे उन्हनि जी ख़िदमत कंदासीं। इहो मौक़िफ़ करे खणी आया आहियूं, जंहिंमें असांजे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल अज़ीज़ शाह एडवोकेट हुडेरो लाल विलेज, साईं अकबर शाह वारा ऐं साईं बादल साहब जिन जो जेको इन्हनि में पहिरीं तसादम पैदा थियल हो त हाला ऐं मटियारी अलॻि अलॻि आहे। मूं ईअं सम्झो त हिकिड़ी तबलीग करे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे नफ़रतुनि जा विछा ख़तमु कया आहिनि। मूंखे कंहिं क़िस्म जी का उहिदे जी लालच न आहे। वकील मटियारी ऐं तमामु सुहिणे नमूने सां ॻाल्हि खे वाज़िव कयां थो थोड़नि लफ़्ज़नि में त असीं जेके बि दोस्त गॾिजी बीठा आहियूं हम ख़्याल आहियूं ऐं गॾिजी करे असीं पंहिंजे बार जे लाइ, वकीलनि जे बहबूद जे लाइ, उन्हनि खे स्टेबल करण जे लाइ ऐं लॉ डिपार्टमेंट में जेके नौकरियूं वग़ैरह अचनि थियूं उन में कोशिशि कंदासीं त असांजा